अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गजाला अबड़ो सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। पाकिस्तान भारत तरफां फेबरवरी 2019 में पाकिस्तान जो F-16 जहाज़ किराइण वारी दावा खे रद्द करे छॾियो। वॾे खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पाकिस्तान जो F-16 जहाज़ किराइण वारी भारती दावा बेबुनियाद ऐं कूड़ी आहे। शिकस्त खाधल भारती पायलट अभिनंदन खे एज़ाज़ सां नवाज़णु पंहिंजी मज़ाक उॾाइण जे बराबरि आहे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन खे सेनेटर बणाइण जो रस्तो साफ़ थी वियो। तहरीक इंसाफ़ जे सेनेटर अयूब आफरीदी पंहिंजी सीट तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सेनेट चेयरमैन पारां इस्तीफ़ा मंज़ूर। सेनेट सेक्रेटरी अयूब आफरीदी जी सीट ख़ाली करार ॾेई नोटिफिकेशन जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन खे बि आगाह कयो वियो। इलेक्शन कमीशन ख़ाली सीट ते 30 ॾींहनि में चूंड कराइण जो पाबंद आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल पाकिस्तान में मिलंदड़ पेट्रोल खे दुनिया जे कंहिं बि मुल्क खां सस्तो करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त सॼी दुनिया अंदरि पाकिस्तान में सस्तो पेट्रोल मिली रहियो आहे। माज़ीअ जूं हुकूमतूं टैक्स लॻाईंदियूं हुयूं, पर असां को नओं टैक्स न लॻायो आहे। अदलिया जी मज़ाक उॾाई पई वञे। जस्टिस कयूम जी वीडियो बि असांखे यादि आहे, तंहिं करे ताज़ी ऑडियो जो फॉरेंसिक कराइणु घुर्जे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद सईद जी मुलाक़ात। गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ॻाल्हियूं। को बि नथो चई सघे त ऑडियो में आवाज़ अॻूणे चीफ जस्टिस जो नाहे। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ खे साज़िश तहत सज़ा ॾिनी वई। सिफ़ारिशुनि तहत केसनि जा फ़ैसिला न थियण घुर्जनि। हर इदारे खे पंहिंजी आईनी हदुनि में रही कमु करणु घुर्जे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं, असां पहिरीं चई चुका आहियूं त ऑर्डिनेंस जारी न थियण घुर्जे। महांगाई हुकूमत इमरान ख़ान जी नाकामी आहे। मामला सुधारण लाइ मुल्क खे वापसि आईन ते आणणो पवंदो। मईशत ऐं हुकूमत खे तबाह करण में वॾो हिसो नेब जो आहे। कराची जे मेट्रोविल ब्लॉक 3 में घर मां ज़ाल मुड़स जा गोलियूं लॻियल लाश बरामद। मक़तूलनि जी सुञाणप रोमान ऐं सुमेरा तौर थी। लाशनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रोहिड़ी भरिसां अरोड़ बिंडी वटि घर जी भिति किरण सबबि 3 ॿारड़ा दॿिजी विया। हिकु ॿारड़ो फौत थी वियो। फौती जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। रोहिड़ी भरिसां क़ौमी शाहरा ते ग़ुलामबंद चौकी वटि कार कल्टी थियण जे नतीजे में पुलिस अमलदार फौत थी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी। फौती जी सुञाणप सब इंस्पेक्टर अब्दुल हमीद चाचड़ तौर थी। ज़ख़्मियुनि जो सखर जी अस्पताल में इलाज हलंदड़। घोटकी में गाज़ी होटल भरिसां ट्रक जे टकर में मोटरसाइकिल सवार नीगर मुबशर मलक फौत थी वियो। नसीराबाद में बाईपास वटि तेज़ रफ़्तार कार जे टकर में ज़ख़्मी थियल मोटरसाइकिल सवार कामिल फ़कीर भुट ज़ख़्मनि जा सूर न सहंदे लाड़काणे जी अस्पताल में फौत थी वियो। शहदाद कोट लॻ ॻोठ फैज़ मोहम्मद ब्रोही में करंट लॻण सबबि औरत फौत थी वई। फौती औरत बेनज़ीर ब्रोही जो लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो। लाड़काणे भर पासे वारनि इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार ख़त्म न थी सघियो। रोलू कुतनि वधीक 10 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। ज़ख़्मियुनि खे चांडक अस्पताल मां वैक्सीन कराई वई। सरहद भरिसां ॻोठ फरीद लखण वासी 2 पोरियत पुरस्रार नमूने गुम। पोरियत जमाल लखण ऐं अब्दुल करीम लखण जे वारसनि पारां अगवा जो शक। मोहन जो दड़ो भरिसां ॻोठ काराणी वासी नौजवान सजाद हुसैन बुगियो गुज़िरियल 4 ॾींहनि खां पुरस्रार नमूने गुम। वारिस परेशान। फतेहपुर थाणे ते गुमशुदगी जी ANC दाख़िल। ऐं आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सॾ ते 5 डिसंबर ते इल्मु पिरायो सिंध संवारे जे उनवान हेठि सकाफ़ती ईद मिलाइण जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी।
सॼी सिंध में सकाफ़ती रंग निखरी पिया। सिंध वासियुनि पारां सकाफ़ती ॾिहाड़ो भरपूर नमूने मल्हाइण जो वचन। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में सकाफ़ती प्रोग्राम, मच कचहरियूं ऐं जागरता रैलियूं कढण जो सिलसिलो जारी। सकाफ़ती लिबास ओढ़े सिंध सां मुहबत जो इज़हार।